अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मीरपुर ख़ास जी कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर ऑफिस पहिरीं तव्हांखे अंदरि सिंध अलायंस एम्प्लॉइज़ जेका आहिनि उनजे तहत बि थींदड़ जेको मुलाज़िमनि जो एहतिजाज आहे उहो ॾेखारियोसीं। हिन वक़्तु तव्हांखे हीअ ॾेखारियूं पिया कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर ऑफिस मीरपुर ख़ास जेका ज़िले ऐं डिवीज़न जी सेक्रेटरेट ऑफिस आहे। हिन में रेवेन्यू खाते जा मुख़्तलिफ़ जेके कारवावार बि थींदा आहिनि, उन सां गॾोगॾु ट्रेज़री जो जेको मामिलो आहे उहो बि हिते ई थींदो आहे। ऐं हीअ अॼु तक़रीबन 23 तारीख़ खां मुलाज़िमनि पारां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते जेको पंहिंजी मुतालबनि जी मञता जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणियूं हणी वेठल आहिनि, पंहिंजी ऑफिसुनि में कैंपूं हणी। त हीअ तव्हांखे जेको लाइव मंज़र ॾेखारियूं पिया डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर जी ऑफिस जा मेन ज़िले ऐं डिवीज़न जी जेका सेक्रेटरेट ऑफिस आहे उहा गुज़िरियल 3 ॾींहंनि खां बंदि पई आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था ही तव्हांखे मेन मीरपुर ख़ासि ज़िलो ऐं डिवीज़न जी जेका कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर जी जेका ऑफिस आहे उहा बंदि नज़र अची रही आहे। अहिड़ी तरह मीरपुर ख़ासि जा मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स आहिनि, जेके गवर्नमेंट डिपार्टमेंट्स आहिनि, उहे बि उन्हनि जा बि जेके मुलाज़िम आहिनि उहे कमु छॾ हड़ताल करे पंहिंजे मुतालबनि जी मञता जे लाइ सरापा एहतिजाज आहिनि। हीअ तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे पिया मीरपुर ख़ासि जी डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर ऑफिस जी मेन मुख्य जेको गेट आहे उन जा। अहिड़ी तरह एजुकेशन डिपार्टमेंट बि सरापा एहतिजाज आहे, हेल्थ डिपार्टमेंट बि सरापा एहतिजाज आहे, रेवेन्यू इरिगेशन जो उन समेत ॿिया जेके बि सरकारी खाता आहिनि उहे ज़रई एग्रीकल्चर जेको डिपार्टमेंट आहे, एग्रीकल्चर जूं मुख़्तलिफ़ जेके ऑफिसूं आहिनि, पॉपुलेशन जी ऑफिस आहे, सभु जेके आहिनि उहे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तहत जेको हीअ एहतिजाजी जेका कॉल ॾिनी वई हुई ऐं जेके कैंपूं क़ाइमु करे एहतिजाजी कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में, अॼु उनखे 3 ॾींहं आहे ऐं 25 खां मुंहिंजे ख़्याल में 27 तारीख़ ताईं अहिड़ो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। ऐं सिंध हुकूमत जेके मुलाज़िमनि जूं जेके पेंशन्स में कटौती, DRA अलाउंस समेत ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि में जेको उन्हनि कटौती कई आहे या वरी पेंशन में कटौती कई आहे, मुलाज़िम जेको आहे अहिड़े फ़ैसिले खे पाण सां ज़्यादती पिया सम्झनि ऐं उहे एहतिजाज मुज़ाहिरो करे सरापा एहतिजाज लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां जेको हीअ एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। उन में जेको कारवावार आहे, जेको अवामी कारवावार आहे, जेको सरकार ऐं अवाम जे विच में जेके कमु थींदा आहिनि उहे रुकिया पिया आहिनि, उन्हनि जो कारवावार रुकियो पियो आहे, माण्हुनि जा कमु रुकिया पिया आहिनि, कंहिंजो सेल सर्टिफिकेट रुकियो पियो आहे, को जेको आहे दाख़िला जे लाइ परेशान आहे, को पंहिंजो एग्रीमेंट पंहिंजो रजिस्ट्री कराइण जे लाइ परेशान आहे। अहिड़े क़िस्म जा जेके बि सरकारी कम आहिनि उहे बंदि लॻा पिया आहिनि। ऐं मुलाज़िमनि जो चवणु आहे त असां पंहिंजे हक़ जे लाइ असां माण्हुनि जो कमु कंदा आहियूं, असां अवामी ख़िदमत कंदा आहियूं, त उहे असांजी जेका हक़ तलफ़ी थिए पई उनजे जवाब में उन्हनि एहतिजाज जेको आहे उहो जारी रखियो आहे 23 तारीख़ खां 27 तारीख़ ताईं। उनजे करे ई तमामु जेके सरकारी इदारा आहिनि उहे बंदि आहिनि। सिंध हुकूमत खां उहो मुतालबो करे रहिया आहिनि त जेका उन्हनि जा मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि, त जीअं माण्हू जेके साइलीन आहिनि पंहिंजे कमनि करण सां अचनि था उन्हनि जो कम बि न रखी, हिननि जा जेके मुतालबा आहिनि उहे बि मञिया वञनि, त जीअं जेको कारवावार आहे उहो अवाम ऐं गवर्नमेंट जे विच में बरक़रार रहे ऐं हलंदो रहे। सो इन सां गॾु इनशाला कोशिशि कंदासीं अॻे कंहिं एहतिजाज में मुलाज़िमनि सां अॼु जेको आहे ऐवान इसाफ़त मीरपुर ख़ासि टीम असां निकिता आहियूं त उन्हनि जे एहतिजाजनि खे कवरेज ॾिजे ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे त उन्हनि जा जेके आहिनि उहे कहिड़ा मुतालबा आहिनि।